सियालकोट टीवी एंकर ऐं यूट्यूबर इमरान रियाज़ 4 महीननि तां गुम रहण खां बाद घर पहुची वियो। सियालकोट पुलिस तस्दीक कंदे चयो आहे त 11 मई 2023 ते पुलिस जी हिरासत मां आज़ादी बाद गुम थियल इमरान रियाज़ ख़ान पंहिंजे घर पहुची वियो आहे। इमरान रियाज़ जे वकील मियां अली अशफाक बि इमरान रियाज़ जी बाज़ियाबी जी तस्दीक करे छॾी। पुलिस मूजिबि इमरान रियाज़ खे 11 मई ते सियालकोट डिस्ट्रिक्ट जेल मां आज़ादु कयो वियो हो, जंहिं बाद हू गुम थी वियो हो। इमरान रियाज़ जे वालिद पुट जी बाज़ियाबी लाइ लाहौर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई हुई। लाहौर हाई कोर्ट 20 सेप्टेम्बर ते आख़िरी ॿुधणीअ दौरान IG पंजाब खे इमरान रियाज़ जी बाज़ियाबी लाइ 26 सेप्टेम्बर ताईं जी मोहलत ॾिनी हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।